ऐं अॼु समाज के स्वामी लीलाशाह महाराज जी शिक्षाउनि जी वधीक ज़रूरत आहे। त हिन करे स्वामी जी हर जगह ते मौजूद हुजनि, त हुन लाइ ज़रूरत आहे कि जगह जगह ते स्वामी लीलाशाह महाराज जा मंदिर, आश्रम या कुटिया जो आयोजन करूं या उनजो निर्माण कार्य करायूं। त ये जेका गुजरात जो डीसा शहर आहे, हिन में भी एक संत शिरोमणि स्वामी लीलाशाह ट्रस्ट जे माध्यम सां एक कुटिया ठहण जी तैयारी हले पई, ऐं हुन ई संदर्भ में हिते दान लाइ अपील कई वई आहे। त अॻियां छा था चवनि कमलेश जी? जी किशोर जी, ॿुधायां तव्हांखे हिन जेको हिते वॾो मंदिर ऐं आश्रम जेको ठही रहियो आहे, उनजो जेको भूमि पूजन थियो उन ॾींहुं मां उन शहर में हुयुसि, डीसा में हाज़िर हुयुसि ऐं ॾिठो एकड़नि में ज़मीन जेकी वरिती वई आहे, साईं जिन जी भव्य कुटिया जो निर्माण कार्य हुते थियण वञी रहियो आहे। उहा जेकी कुटिया आहे उन में हींअर सॼे समाज के गॾु थी करे उन में पंहिंजो पंहिंजो योगदान ॾियणो आहे, पंहिंजी पंहिंजी आहुति ॾियणी आहे। जीअं तव्हां सभु सम्झो था, कोई बि यज्ञ जेको हूंदो आहे उन में सभिनी जे तरफ़ां जे आहुति मिलंदी आहे, त उन यज्ञ खे सफल थियण में कोई रोके कोन सघंदो आहे। त स्वामी जिन जे नाले सां हिकिड़ी जेकी कुटिया ठही रही आहे, हिकिड़ो जेको आश्रम ठही रहियो आहे, तव्हांखे ॿुधायां त थोरो तव्हां बैनर खे ध्यान सां ॾिसंदा, असांजा हुन ट्रस्ट जा डीसा शहर मां ख़ासि जेके असांजा भाउर आहिनि उहे अॼु हिते आयल आहिनि। हिते ऊना में सॼे सिंधी समाज जो, सॼे लाड़ी समाज जा जेके भाउर हिते उपस्थित आहिनि, सॼे देश मां अलॻि अलॻि शहरनि मां हिते आया आहिनि, त उन्हनि जे अॻियां इहो मैसेज वञे, उन्हनि खे ख़्यालु अचे। इन जे करे इहो ख़ासि अॼु हिते हिकिड़ो तव्हांखे स्टोरी असां इहे करे रहिया आहियूं। तव्हांखे ॿुधायां कि किशोर स्वर्ण इसराणी जी ॾाढा वॾा यूट्यूबर आहिनि, ऐं उन्हनि सां गॾु असां इहे जॉइंट में पहिरीं स्टोरी इहा थी रही आहे। किशोर जी, पाण उन संदर्भ में ॿुधायूं। धन्यवाद कमलेश जी। दरअसल असी मिली जुली करे पंहिंजे चैनल ते सिंधी समाज जे वाधारे लाइ घणी यूट्यूब ते स्टोरी ॾिनियूं आहिनि, घणी आखाणी ॾिनियूं आहिनि, कहानियूं ॾिनियूं आहिनि। त सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ ते श्री कमलेश भाई असांजा उन्हनि अली सुठी तरीक़े सां स्वामी लीलाशाह महाराज जी वाणी प्रति ॾींहुं ॾिनी आहे, ऐं हिन सां गॾु स्वामी लीलाशाह महाराज जो सत्संग बि निरंतर ॾींदा आहिनि। ऐं हिन सां गॾु ई मुंहिंजो जेको चैनल हलंदो आहे सिंधी नॉलेज, जिते तव्हांखे सिंधी भॼन गीत वग़ैरह जे साथ साथ पूरे देश भर में कोई हलचल थींदी आहे, कोई कार्यक्रम थींदा आहिनि, त उहे सिंधी समाचार बि तव्हांखे मिलंदा आहिनि। जीअं कि हींअर लाड़ेलवाड़ा सिंधी पंचायत जो इहो राष्ट्रीय अधिवेशन थिए पियो, हिनजो बि तव्हां लाइव प्रोग्राम असांजे सिंधी चैनल सिंधी नॉलेज ते ॾिठल आहे। त हीअ वारी बि स्टोरी तव्हांखे इन्हनि ॿिन्हिनि चैनल ते मिलेगी, सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ ते ऐं सिंधी नॉलेज ते। त तव्हां अगरि हिन चैनल ते नया जुड़ियल आहियो त इन्हनि ॿिन्हिनि चैनल खे तव्हां सब्सक्राइब करिजो, ऐं हिन स्टोरी खे ॿियनि माण्हुनि ताईं बि पहुचाइण लाइ हिनखे शेयर करिजो। छोकी अॼु साईं जी जे जेको ही दरबार या कुटिया शुरू थियण वारी आहे या खुलण वारी आहे, या उनजे आयोजन जेको हले पियो, त उनमें हर हिक जी ज़रूरत आहे। ऐं जेको पाण पंहिंजे परिवार लाइ अगरि दान करूं था, तन ऐं मन ऐं धन जो दान जेको आहे उहो समाज लाइ हली ज़रूरी आहे। ऐं स्वामी लीलाशाह महाराज पूरे देश भर में घणी कुटियाऊं, कई धर्मशालाऊं, आश्रम, गौशालाऊं ठारायूं, जेकी अॼु बि निरंतर हलनि पियूं घणई शहरनि में। त हुन ई क्रम में हिकु इहा बि कुटिया जो आयोजन आहे। त कमलेश भाई, ॿियो अॻियां तव्हां छा चवंदा ॿुधायो? जी, मां ज़रूरु चईंदुसि पाण सां गॾु हिते महेंद्र इसराणी जेके वीडियो असांखे शूट करण में हेल्पफुल थी रहिया आहिनि, उन्हनि खे चवंदुसि कि थोरो ज़ूम करे हिननि खे बैंक डिटेल जेकी आहे उहा ज़रूरु ॾेखारनि। एक्चुअल आहे न, सॼो समाज जेॾी महिल गॾु थी करे हिन जी रचना कंदो ऐं उनखे रचना जे कार्य में पंहिंजो पंहिंजो सहयोग अदा कंदो, त हिनखे ज़रूरु वॾो पाण भव्य आश्रम ठाराइण में पाण खे सफलता मिलंदी। स्वामी लीलाशाह संत श्रोमणी स्वामी लीलाशाह ट्रस्ट डीसा गुजरात तरफां इहो तव्हां जेको आहे तव्हांखे असां बैनर ॾेखारे रहिया आहियूं। सॼी बैनर में तव्हां विगत ध्यान सां ॾिसंदा, बैंक डिटेल बि असां तव्हांखे ॾेई रहिया आहियूं। डायरेक्ट ट्रस्ट सां संपर्क करे ऐं उन्हनि खे ज़रूरु ज़रूरु पंहिंजी हेल्प सां पंहिंजो सहयोग ॾेई करे अॻियां उन्हनि खे सहकार ॾींदा। अहिड़ी तव्हां सभिनी खे निमाणी वेनिती आहे। जय राम जी की जय। साईं लीलाशाह आयो लाल सवई चओ झूलेलाल। थैंक यू।